अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुल मुहांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज पिरीअ जो। भलारे बिरदण जे भलारे बैत सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड फुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 1 मई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। क़ौम परस्ती जी तवील तारीख़ में सिंध सितारनि जहिड़ा अनेक माण्हू ॾिठा आहिनि जिन जी शख़्सियत जी रोशनी अॼु बि हुजरी आहे, जंहिंजे छॾियल पेरनि जे निशाननि ते अॼु बि आशिक़ वरी फ़ख़ुर सां हरनि था ऐं अॼु बि धरती सां नीह निभाइनि था। पटीदन जे पटन में जनम वठंदड़ सागर हनीफ़ बुर्दीअ जे विछोड़े खे तुड़िजो हाण कई साल गुज़री चुका, पर हू अॼु बि दिलि तां लही नाहे सघियो। हैदराबाद जे हवाउनि में हुन सां थियल रूह रचंदियूं तोड़ जो अॼु बि नाहिनि विसरियूं, पर सिंध वासियुनि खे हुन जूं तक़रीरूं अॼु बि यादि आहिनि। हूअ जेको जलसनि खे झुमाए विझंदो हो ऐं हूअ जेको लतीफ़ ते दस्तरस रखंदो हो। लतीफ़ ऐं सिंध सां इश्क जी इंतिहा ताईं वेंदड़ सागर हनीफ़ बुर्दी 1 मई 1969 ते पटीदन ज़िले नौशहरे फ़िरोज़ में जनम वरितो। हुन प्राइमरी तालीम पटीदन मां पिराई त वरी इंटर साइंस सचल सरमस्त कॉलेज नवाबशाह मां हासिलु कयाईं। BA ऐं MA जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां सिंधी अदब में कयाईं। 1986 में हाफ़िज़ मोहम्मद सुमरे खां मुतासिर थी सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन में शामिलु थियो। 1990 में सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन सिंध जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। 1995 में GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन में शामिलु थियो, खेसि सिंध यूनिवर्सिटी यूनिट जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। बाद में जसाफ़ जी मरकज़ी इलेक्शन कमेटी जो मेंबर बि रहियो। तालीम पूरी करे GA सिंध क़ौमी मुहा सां सलाहड़जी वियो। सागर हनीफ़ साईं GM जे नज़रिए सां वाबस्ता रहियो ऐं संदसि शुमार बहितरीनु मुक़रर कंपेयर ऐं कालम निगार तौर बि थियो थे। 2002 दौरान मरकज़ी इलेक्शन में जसकम जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। हिकु भेरो जसकम जो वक़्ती मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रही चुको। 2005 में जसकम पारां कालाबाग डैम ख़िलाफ़ कयल मरण घड़ी ताईं वरी बुख हड़ताल में मुसलसल 31 ॾींहं फ़ाक़ाकशी जी हालत में रहियो। सागर हनीफ़ बुर्दी GA सिंध हलचल सां वागिल हुअण सबबि जवानी जा केतिरा ई ॾिहाड़ा जेल में खारिया। अदब समाजियात सियासत जे मौज़ू ते संस कालम केतिरनि ई अख़बारनि जी ज़ीनत बि बणिया। सारी सबजमार सिंध लाइ जाग खोड़ींदड़ ही अहम अॻवान 1 अगस्त 2018 ते असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। अॼु तोड़े जो संस सालगिरह मल्हाई पई वञे, पर हुन जी खोट अॼु बि महसूसु थिए थी। यादगिरियुनि जा वर्क अॼु बि वराइजनि था त हू ॾाढो यादि अचे थो। हूअ जेको पंहिंजे तहरीरनि ऐं तक़रीरनि में तोड़े जो अॼु बि मौजूदु आहे, पर क़ौमी काजनि ऐं जलसनि जलूसनि में हुन जे न हुजण वारो ख़्यालु अॼु बि हाव में हथु विझे थो। कचन वॾा पां त जीअण थोरा ॾींहड़ा ज़िंदगी थोरी आहे, भाड़िया पंहिंजा ताना मारे विझंदा आहिनि। सागर हनीफ़ बुर्दी खे भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक साकी नदीम शर लिखियो, सिंध जेॾी वॾी दिलि रखंदड़ क़ौमी जदोजहद जो अहम अॻवान जंहिंखे शहीद बशीर ख़ान पंहिंजी साॼी बांह कोठींदो हो, त वरी सिंध जो तमामु वॾो दिमाग़ रखंदड़ अब्दुल वाहिद आरिसर संस फ़न ख़िताबत खां मुतासिर थी खेसि अबू हुरैरा सॾींदो हो। बशीर ख़ान कुरैशी ऐं सागर हनीफ़ बुर्दी जे जिस्मानी विछोड़े बाद क़ौमी सियासत में चालाक ऐं अयार माण्हुनि खे वॾा उहिदा मिलिया।
साधन ऐं सचन माण्हुनि खे धिकारियो वियो, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे जो हाणे क़ौमी सियासत मैदान खां मोटी वरी ड्राइंग रूम ऐं बेडरूम वसाया आहिनि। सागर जी समूरी ज़िंदगी उन खुलियल किताब जीअं हुई जंहिं ते सिर्फ़ु सच लिखियलु हो, छाकाणि त सागर सियासत में सौदेबाज़ी न कई। सिंध जी क़ौमी तहरीक में अब्दुल वाहिद आरिसर खां पोइ सागर हनीफ़ बुर्दी क़ौमी तहरीक जो अकेलो अॻवान हुयो, जंहिं जदोजहद में घणो कुझु ॾिनो पर वरितो कुझु बि न। तोड़े संस दोस्त जिन सां गॾिजी हुन काफ़ी वक़्तु गुज़ारियो, से संस अखियुनि अॻियां ॾिसंदे ॾिसंदे लग्ज़री कारनि, फ्लैटनि, बंगलनि, ज़मीननि ऐं प्लाटनि जा मालिक बणिजी विया। हुनखे पिणु लाल जी राह ते आणण लाइ वॾा वस कया विया, पर सागर भिटाए जे लफ़्ज़नि जी लज रखंदड़ उहो लाहौती लाल हुयो जो सभिनी इम्तिहाननि मां पार पियो। काकन झलिया कापड़ी मोया कहन माल, सोढियूं सुझाए विया हेड़ा जिनी हाल, जिते छोरिन ॾिना छाल त बि लाहौती लंघे विया। के माण्हू मरंदे बि क़ौमनि लाइ राहूं हमवार करे वेंदा आहिनि। अहिड़ा माण्हू कॾहिं बि न आहिनि मरंदा जेके आदर्शन आॾो सीस नवाए ज़िंदगी खे को कार्ज ॾेई वेंदा आहिनि। वाक़ई बि कॾहिं कॾहिं के माण्हू पंहिंजे किरदार में हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि। मौत बि अहिड़ो हुजे मुल्कनि मां ठकाव निकिरी वञनि। अहिड़ा माण्हू जेके जवानी जे ॾाके ते पेर पाईंदे ई धणी खे प्यारा थी वेंदा आहिनि, से दर हक़ीक़त धरती धणियुनि जे अहजनि ईज़ाउनि खे पंहिंजा ई संदन भरजलो बणिजी पवंदा आहिनि। अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे देश जो दर्द सीने में समाए पंहिंजे सुहिणे स्वभाव सां ॾाढनि ॾाढो सीना ताड़े हिमत ऐं हौसले जी अलामत बणिजी बहादुरी जी तारीख़ जोड़ींदा आहिनि। मंझंदि वतन जी मोहबत वारो जज़्बो संदन सुहिणे स्वभाव सां मिली नौजवान तबिके खे पाण ॾांहुं माइल करे देश में रहंदड़ पुठिते पियल माण्हुनि लाइ जागरता वारे माहौल खे साज़गार करण में रातो ॾींहं कोशां रही धरती जा दंग संभालींदा आहिनि। अहिड़नि माझी मुड़ुसनि मां जसकम जो मरकज़ी अॻवान सागर हनीफ़ बुर्दी बि हिकु हुयो, जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी कॾहिं बि उसूलनि जी सौदेबाज़ी न कई। हू सन वारे साईं जी पोइवारी कंदो रहियो। सागर हनीफ़ क़ौमी तहरीक जो निहायत बासलाहित अॻवान हो, जंहिं हिकु मुनज़म अंदाज़ सां साम्राज सां मुहाॾो अटकायो। संदसि हलायल हरणी हरबनि खे नाकाम कंदड़ सागर हनीफ़ केरु सॾाए। हूअ शौरी तौरु फ़िक्री तौरु सह जो सचो पैरोकार रहियो। हुन हमेशह पंहिंजे रहबर जी ॾिसियल वाड़ ते हलंदे धरती जी ख़ुशहाली जा ख़्वाब पालिया। हुन त मुंतशर थी वियल क़ौम खे गॾाइण ते घुरियो। खेसि हमेशह इहो उल्को रहंदो हुयो त सिंध जे ग़ुलाम माण्हुनि खे आजपे जी राह ते कीअं गामज़न कजे। हू शहीद बशीर ख़ान कुरैशी जो हिकु बहादुर साथी हो। साणस कयल पंधनि ते नज़र विझबी त अण मुदय ते विछड़ी वियल शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जो शारिह ऐं सन वारे साईं GM सैद जे सचोत पैरोकार सागर हनीफ़ किथे बि सुस्ती ऐं काहली में कमु न वरितो। वटसि दोदे जहिड़ी दिलि हुई ऐं दोदा कॾहिं बि दफ़न नाहिनि थींदा। क़ौमप्रस्त अॻवान सागर हनीफ़ बुर्दी 1 मई 1969 ते पटीदन ज़िले नौशहर फ़िरोज़ में पैदा थियो हो। मुख़्तसर ज़िंदगी में हुन सिंध जे आजपे वारे ख़्वाब जी तहबीर लाइ पाण पतोड़ियो। भाव भाव से तीर तुफंग बंद कर, छड़े दे जिंद सिंध जी है ढोंग ढंग बंद कर, उसूल भाए पीत है उसूल इल्तफाता, ए सिंध तो मता सदा सलामा सलाता। मुझे पार्टी का चेयरमैन मानव बशीर खान कुरैशी साहब, नई मंत्रा साहब, नासिर बालानी साहब, आकाश मलार साहब, अली हसन चांडिया साहब, हसन समा साहब, ऐं हिन धरतीअ जा हक़ीक़ी बासो जीअं सिंधु देश जी जीअं सैयद सरदार। इहा हक़ीक़त है सिंध जो कुल है कफन कयो, फना में आ बका बपा इहाई अंजुमन कयो, उठो उठो त सुबुह थे अंधारी कारी रात आ, ए सिंध तो मता सदा सलाम आ सलाता। दोस्तों,
जी असांजा हिते दोस्त चई चुका जुल्फकाराबाद मुकम्मल तरीके से सिंध दुश्मन रिथा है पंजाबी साम्राज्य के तरफा जुल्फकार अली भुट्टे के पंजाब की खिदमत कंदे एवं जेको सुनो मिलो सभिनी ॾिठो पर सिंधी माण्हुनि के दिलनि में जेका जुल्फकार अली भुट्टे ला थोड़ी घणी मोहब्बत है उनके कढण जे लाइ जॾहिं सिंध दुश्मन रिथा जो नालो जुल्फकाराबाद रखियो वियो आहे हिन रिथा खे तव्हां ईअं न सम्झो त हिन में के अहिड़ा ऐं कहिड़ा ईअं ई जे खारे में के पनाह जी पठाण के रेढ़ी के कैबिन वठी वेठा आहिनि ऐं तव्हां उन टाइम के पान मीरी वठी सघंदो जुल्फकाराबाद जॾहिं चयो इन ते अमल थियो त यादि रखे छॾियो एॾा वीज़र हर रोड ते तव्हांखे इहो फोन नज़र ईंदो जंहिं ते लिखियलु हूंदो त प्रोहिबिटेड एरिया ममनूना इलाइक़ा या लिखियलु हूंदो त अंदर जाना मना है हीअ का आम सियासी का फार्मूलो न है ही मुकम्मल तरीके से फौजी फार्मूलो है इन इलाके में मुकम्मल तरीके से एटमी हथियार रखा वेंदा निर्गो इहो पर रियासत की तमाम बड़ी साजिश के बावजूद से सिंध के बुनियाद परिस्थिति में इन्वॉल्व न कर रखा पाए जेको पंजाब साम्राज्य के है हर जुल्फकाराबाद की मार्फत उन खाप के तामीर करने के लिए बुनियाद परस्तन जो अदो करने के लिए रिथा कई वई आहे नरगो एतिरो पर हींअर ई सिंधी माण्हू अखियूं खोलियो मुर्शिद लतीफ़ चयो हो अंगण मथे अपराध जॾहिं ॾिठई तोड़ा अंगण मथे अपराध जॾहिं ॾिठई तोड़ा भंगी न न गौरन जा गोॾा लकनि जा लोॾा हू कॾहिं न थई सघे हिन इलाइक़े जा वारसो समझी छॾियो हिन इलाइक़े सां तव्हांजूं यादूं वाबस्ता आहिनि तव्हांजो कल्चर वाबस्ता आहे तव्हांजी ॿोलीअ जी ख़ूबसूरती वाबस्ता आहे ऐं हिते मौसम अहिड़ी आहे जो उतर जा माण्हू जॾहिं गर्मीअ जी शिदत वधंदी हुई ऐं हेॾा लॻंदा उन्हनि जूं भलियूं उन्हनि खे चवंदो हो सोना तूं न वञ लाड़ पखो मां झले थी साईं ऐं छा तव्हां हथु खणण जे लाइ तयारु थी वेंदो छा ऐं यादि रखे छॾियो तव्हांजे घर वारो बाक़ियो आहे मुर्शिद लतीफ़ जे रिसाले में कातू जंहिंमें मोहड़ो ऐं निर्भर जो किथो आहे ऐं उहो मच्छर जेको मोहड़े जे भाउरनि जो उहो कातिल न हो पर उहो मच्छर उन्हनि मारवाड़नि उन्हनि मलाहनि उन्हनि जहांगीरनि जे रोज़गार ते बि कब्ज़ो कयो वेठो पर यादि रखे छॾियो हिकमत अमली सां बहादुरी सां सॼी संगत जे साथ सां दुबरे कमज़ोर मोहड़े पंहिंजी बहादुरी जो मुज़ाहिरो करे उन मथे खे मात कयो हो तव्हां जेकर बहादुरी जो मुज़ाहिरो कयो त जुल्फकाराबाद में ख़तम थी सघे थी मुंहिंजा साथियो ही जुल्फकाराबाद तव्हांजे नौजवाननि जो कातिल थी सघे थो ऐं हूंदो निर्गो एतिरो पर तव्हांजे रोज़गार ते बि मुकमल तरीक़े सां राब्ता हूंदो उन करे अचो पंहिंजी ॿोली बचायो पंहिंजो कल्चर बचायो पंहिंजी तारीख़ बचायो पंहिंजो वापार बचायो निर्गो एतिरो पर सभिनी खे नज़र में रखो हितां जा हिते दोस्त चई था वञनि हितां जा नुमाइंदा पर जॾहिं वतन जो मामिलो अचे जॾहिं क़ौम जो मामिलो अचे त वोटनि वारा नुमाइंदा न तव्हां ज़रूर सिंध जा नुमाइंदा हो तव्हां हिन लाड़ जा नुमाइंदा आहियो उन करे जेको हिननि दुश्मननि जी साज़िश में हिसो थिए उहो तफ़ेदार हुजे सोचार हुजे मुख़्तियारकार हुजे उन ते बि नज़र रखो उन ते बि नज़र रखो उनखे डसबो कुटबो वॼाइबो उन्हनि सां बि विड़बो महिरबानी मौत अचणो वा ईंदो ज़रूर मौत अचणो वा ईंदो ज़रूर बेमहल छो मरूं बेकसूर केस ताईं तूं जुग जीअंदे केस ताईं तूं जुग जीअंदे सिर जोड़े क़ौम खे सोझरो पंधु आहे अञा अॻ भरो दिल न हारे वेहो दिल भरो सागर हनीफ के भेटाउनि जा गुलाब आछींदे
दादू जी सरज़मीन तां दरिया ख़ान झतियार लिखे थो। सिंध जे क़ौमी कारकुननि जी जवानी धरती जे दर्दनि जी दाह बणिजी ख़तमु थियो वञे। उन्हनि वटि पंहिंजी धरती सां इश्क जी का सरहद नाहे हूंदी, न ई हू इश्क में हिसाब किताब जा क़ाइल रहिया आहिनि। अहिड़ा मुख़लिस क़ौमी कारकुन मुसलसिल जदोजहद कंदे धरती धड़ियनि खे यकीन ॾियारींदा आहिनि त खेनि कंहिं बि तकलीफ़ में अकेलो न छॾियो वेंदो, पर साह जो सॻो टुटंदे ई संदन वचन अधूरा रहिजी वेंदा आहिनि। अहिड़ो ई प्यारो शफ़ीक़ ऐं कमेटेड क़ौमी कारकुन ऐं जस्कम जो मरकज़ी अॻवान सागर हनीफ़ बुढ़दी बि हो। सागर हनीफ़ में पंहिंजाइप समायल हुई। हुन सां मिलण लाइ हर वक़्तु दिलि चवंदी हुई, पर सागर कॾहिं सिंध जे हिकिड़े शहर हूंदो हो त कॾहिं ॿिए। सियासी तौरु मसरूफ़ हुजण जे करे हू घटि मिलंदो हो। 2010 धारे ख़ानगी कंपनी जे कम सां उमरकोट ज़िले जे शहर न्यू छोर वियल हुअसि। उते शाम जे वक़्तु सागर सां ओचितो मुलाक़ात थी वई। असां उते मिलण बाद असां ॼण त घर जा भाती थी विया हुआसीं। 2012 में फुलजी स्टेशन में शहीद बशीर ख़ान कुरैशी, डॉक्टर नियाज़ कालाणी, सागर हनीफ़ ऐं ॿिया जस्कम जा मरकज़ी अॻवान आया हुआ। मुंहिंजे रोड हादसे में ज़ख़्मी थियण बाद सागर हनीफ़ मुसलसिल राब्ते में रहियो, जंहिं बाद डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं सागर हनीफ़ जना इस्पताल में तबियत पुछण बि आया। उहो सागर जो इश्क़ी हो जेको असांखे ॻंढियो पिया आयो। जना इस्पताल मां डिस्चार्ज थियण बाद सागर हनीफ़ खे मूं इतला कयो त हाणे दादू आहियां। कुझु ॾींहंनि बाद ॿियनि दोस्तनि सां गॾिजी हू दादू अची निकितो। मूंखे ख़बर न हुई त उहा मुलाक़ात ई आख़िरी साबित थींदी। सागर हनीफ़ जी दिलि हर क़ौमी कारकुन सिंध जे माइरनि भेनरनि लाइ धड़कंदी हुई। हू इंतिहाई शफ़ीक़ तबियत जो मालिक हो। हुन जा पेर सिंध जे लाइ जदोजहद कंदे कॾहिं बि कीन थका। लांग मार्च हुजनि, बुख हड़तालूं हुजनि या वरी सिंध जे मसइलनि ते एहतिजाज हुजनि, कहिड़े बि शहर में मसइलो हूंदो हो त उते शहीद बशीर ख़ान कुरैशी, डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं सागर हनीफ़ ज़रूरु पुॼंदा हुआ। लतीफ़ जे बैतनि खे दिलि में समाईंदड़, शहीद बशीर ख़ान कुरैशी सां हर क़दम ते गॾु रहंदड़ ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी सां गॾु रही हुन पंहिंजा क़ौमी फ़र्ज़ पूरा करण जी भरपूर कोशिशि कई। सागर हनीफ़ जो विछोड़ो सिंध जो क़ौमी नुक़सानु हुयो। सागर हनीफ़ बि शहीद बशीर ख़ान कुरैशी जीअं हर क़ौमी कारकुननि खे भाकुर में भरींदो हो। हाणे उहे भाकुरनि में भरण वारियूं ॿाहूं न आहिनि रहियूं। उहो रूह ओचितो परवाज़ थी वियो। सिंध जे सागर जी दिलि ओचितो धड़कण छॾे ॾिनो, जेका धड़कण दौरान सिर्फ़ु सिंध ई सिंध ई कंदी हुई। सागर हनीफ़ क़ौमी तहरीक जो मुतहरिक अॻवान जदोजहद जी अलामत हो। संस विछोड़े ते हर क़ौमी कारकुन जी अखि आली हुई। सिंध माउ खे जवानी अर्पींदड़ सागर हनीफ़ जे विछोड़े जीव झोरियो इन्ही करे पे जो अहिड़ा सिंध परस्त ऐं लतीफ़ जा आशिक़ सजन में ॼमंदा आहिनि। सागर हनीफ़ खे भेटा पेश कंदे नाम्यारे लेखक वाहिद कांधड़े लिखियो, ॻाल्हाइण चांदी ऐं ख़ामोशी सोन आहे। उन कहावत खे बदिलाईंदे हुन लिखियो हो त ॻाल्हाइण चांदी ऐं लिखणु सोन आहे। ख़ामोशी में साह विझण जी कोशिशि कंदे हुन पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों किताब प्यार ऐं आज़ादी लिखियो हो। जॾहिं खेसि दोस्त किताब लिखण बाबति ज़ोर भरींदा हुआ त खेनि भोग कंदे ईअं टारे चवंदो हो त असांजी शहादत केतिरनि ई किताबनि खे जनमु ॾींदी ऐं पोइ असांजा लेखक ऐं असां ते लिखियूं वेंदड़ घणियूं ई लिखणियूं अव्हांखे नज़र ईंदियूं। हुनजो मौत जेतोणीकि फितरी थियो आहे, पर संस ओचिते विछोड़े ते हिकु सफ़र जे साथी जो वञणु दिलि खे सदमो ज़रूरु ॾिए थो। हूअ पोरियतनि जे आलमी ॾिहाड़े पहिरीं मई ते हिन दुनिया में आयो। पोरियत लिखारी हो, पढ़ंदे उमिरि गुज़ारियई। सियासत हुनजी सुञाणप हुई, पर हुनजे अंदर में तसौफ़, शाइरी ऐं आर्ट जो हुगाव महसूसु थींदो हो। पटीदन शहर जे नौजवान पाण खे इल्मु, अदब, सियासत ऐं लतीफ़ शनास तौरु मंझरायो। निटपिण खां इल्मु ऐं अदब सां लॻाव हुअण करे पंहिंजो नींहं नातो मिटी सां जोड़े छॾियाई। अज़ीज़ुल्लाह बुहे जी सिंध सागर पार्टी मां वाचूड़े वांगुरु निकिरी शागिर्दी वारे ज़माने में जीअं सिंध जे नारनि में सरगर्म थी वियो।
नौकिरी मिलण खां पोइ छोर में रहंदे हुन समाजी अदबी इल्मी कम ते वधीक ध्यानु ॾिनो। कोल हिन मेघवाड़नि ऐं भील बिरादरियुनि में थींदड़ झेड़नि ऐं फसादनि खे रुकराइण लाइ उन जा फ़ैसिला बि कंदो हो। हयात सुमरे सां दोस्ती हुअण जे नाते अब्दुल वाहिद आरिसर सां संस वेझड़ाए थी। कॾहिं इंटरव्यू त कॾहिं अदबी ऐं सियासी कचहरियुनि सागर हनीफ़ खे क़ौमी हलचल ॾांहुं माइल कयो। अहिड़ी तरह सागर हनीफ़ उन हलचल जो हिसो बणिजी वियो जंहिंमें रुॻो इम्तिहान ई ॾियणो पवे थो, जितां सचे माण्हू जी वापसी मौत खां सवाइ नाहे हूंदी। सियासत जंहिं लाइ चयो वेंदो आहे त उहा साइंस आहे, पर जॾहिं अवाम में वेंदी आहे त आर्ट बणिजी वेंदी आहे। अवाम सां कीअं ॻाल्हाइजे, माण्हुनि खे पाण ॾांहुं कीअं माइल कजे, उहो हिकु वॾो फ़न आहे। सागर हनीफ़ हमेशह माण्हुनि खे पुरवकार तक़रीर जे फ़न ज़रिए ऐं शाह लतीफ़ जा शेर पढ़ी पंहिंजो कंदो हो। उहा स्टेज अधूरी हूंदी हुई जंहिं ते सागर हनीफ़ बुढ़दी मौजूदु न हूंदो हो। हालतनि आहर खेसि हथकड़ियुनि जा बाहन में कंगण पाइणा पिया, जॾहिं बि हुन इनकार न कयो। हैदराबाद जी जेल जी हवा खेसि उन वक़्तु नसीब थी जॾहिं जाम सादिक जे अताब हेठि चाचो शाहनवाज़ जूणे जो जेल भेड़ो थियो। सागर पंहिंजे किताब में चाचे शाहनवाज़ सां कयल कचहरियुनि जा काफ़ी किस्सा ॿुधाया आहिनि। सागर हनीफ़ शाह जे शेरनि खे न सिर्फ़ु स्टेज ते पढ़ी माण्हुनि जा जज़्बा गरमाईंदो हो, पर हक़ीक़ी तौर ते हुन भिटाई खे पढ़ियो ऐं परोड़ियो बि हो। संसद ख़्यालु हो त भिटाई जे समूरनि सुरनि ते जामे किताब आणिजे। उन लाइ हुन लिखण जी शुरूआति कंदे शाह जे किरदार में इनकलाबी पैगाम, सुर सुरठ में वचन, सुर ऐं सखावत जी फ़िक्री, शाह जी सुहिणी बाग़ी किरदार। भिटाई जे सुर घातो में इनकलाबी पैगाम, लतीफ़ ऐं शाह लतीफ़ जे सुर ॾहर जो अमर किरदार लाखो ऐं ॿियनि सुरनि ते लिखियाई। उन्हनि समूरनि किरदारनि खे वतन जी मिटी सां जोड़े भिटाई जे शाइराणे फ़न जी तशरीह कई अथाई। सागर हनीफ़ अॼु असांजे विच में न आहे, पर हुन जो आवाज़ु असांजे कननि में हमेशह ॿुधंदो रहंदो ऐं हुन जूं यादूं असांजे दिलनि में रहंदियूं। हुन जे विछोड़े सां जीए सिंध हलचल खे काफ़ी नुक़सानु पहुतो। सागर हनीफ़ जे वञण खां पोइ हिकु सियासी स्टेज ते लतीफ़ जे शेरनि जी मोकिलाणी थी वई। उन्हनि शेरनि खे उहे माण्हू घणे वक़्त ताईं प्रोग्रामनि में ॻोल्हींदा। अहिड़ो आवाज़ु हिन देश जे माण्हुनि खे तकिड़ो न मिलंदो। अयाज़ जे हिन शेर वांगुरु त भूअ न आई भां, अला मां उॾरी वेंदो साईं, ॻाए मुंहिंजा गीत मूंखे यादि कजांइ, अला मां उॾरी वेंदो साईं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं सोच वीचार में नामियारे कुमप्रस्त अॻवान सागर हनीफ़ बुढ़दी जी सालगिरह ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। सागर हनीफ़ खे भेटा पेश कंदे हमीद हुलियो लिखे थो, साल 2005 जी ॻाल्हि आहे जॾहिं मां बि सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयसि। तॾहिं सिंध यूनिवर्सिटी लाल शहबाज़ हॉस्टल जे ॿाहिरां हिकिड़ो अलविदाई जलसे जो प्रोग्राम थियो हो, जंहिंमें जसकम ऐं जसाफ़ जे उहिदेदारनि ऐं कारकुननि सां गॾु सिंध यूनिवर्सिटी जे आम शागिर्दनि बि भरपूर शिरकत कई हुई। जसकम जा मरकज़ी अॻवान बशीर ख़ान कुरैशी ऐं अब्दुल वाहिद आरिसर उन जलसे में शिरकत न करे सघिया हुआ। उन जलसे में डॉक्टर सफदर सरकी तॾहिं अमेरिका मां ताज़ो आयल हो तमामु सुठी तक़रीर कई हुई ऐं नौजवाननि खे लाभायतियूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं हुयूं। उन जलसे खां कुझु ॾींहं पोइ हूअ खंभे गुम कयो वियो। उन जलसे में स्टेज सेक्रेटरी त अलाए केरु हुयो मूंखे यादि नथो पवे, बाक़ियूं जा लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि त हुन चयो, हाणे मां हिकु अहिड़े शख़्स खे स्टेज ते घुराईंदुसि जंहिंखे तक़रीर करण में साईं अब्दुल वाहिद आरिसर जो तसलसल या खणी आरिसर सानी चई सघिजे थो ऐं अॼु हिन जलसे में थी सघे थो उनजी कमी बि पूरी करे। सच पुछो सागर हनीफ़ जॾहिं हलीम बाग़ी जो तवील नज़म अड़े शहर जाना के तोखे संभारूं पढ़ियो ऐं हुन जंहिं अंदाज़ में पढ़ियो सभिनी नौजवाननि जे ज़ुबाननि मां वाह वाह जी सदा बुलंद थी हुई ऐं जेका तक़रीर कई हुई वाक़ई बि उन में कंहिं वॾे मुक़रर जो अक्स नज़र पियो आयो।
सागर हनीफ़ तमामु बहितरीन मुक़ररु हुयो। संस खोट हमेशह महसूस थींदी आहे। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था सागर हनीफ़ बुर्दी जो शहीद सिंध बशीर ख़ान कुरैशी ॾांहुं लिखियल ख़त। मोहतरम बशीर ख़ान कुरैशी शाल सिंध जॾी जवानी माणी, जिए सिंधु देश जिए साईं GM सैयद। असां समूरा मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेंदासीं। असां पाण खे वॾा ख़ुशनसीब था सम्झूं जो पार्टी तरफ़ां सिंध ख़ातिर क़ुर्बानी लाइ असांजो नालो तय थियो। असांखे सिंधु जे तक़दुस जो कसम आहे त धरती खे सरसब्ज़ ॾिसण ख़ातिर 28 ॾींहं बुख हड़ताल ते गुज़ारण जे बावजूदि असांजे इश्क़ ऐं अज़म में ज़रे बराबरि बि कमी नाहे आई। असां पाण खे हर घड़ी ख़ुशनसीबी जो अहसासु पिया ॾियारियो। असां अव्हांखे हिकु निमाणी गुज़ारिश था रखूं था, असांजा कमज़ोर जिस्म ॾिसी मतां अव्हांजी दिलि में असांजे लाइ रहम पैदा थिए। इनकलाबनि में बेरहम थियणो पवंदो आहे। असांखे पक आहे त असांजे सड़दड़ रत जी ख़ुशबू सिंध वासे छॾींदी ऐं उनखां वधीक जॾहिं अव्हां जहिड़ा बहादुर योद्धा असांजी ख़ुशबूदार सर्द जिस्मनि जा कांदी थींदा तॾहिं सिंध भड़की उथंदी। असांखे ख़बर आहे त अदीब दानिश्वर हसास हूंदा आहिनि, मतां उहे अव्हां खां असांजे ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरनि। अहिड़ी कंहिं बि रिथ ते ग़ौर न कजो। तारीख़ जे इंसाफ़ में ईमान रखी असांखे पंहिंजो किरदारु निभाइणु ॾियो। इहा असां लाइ वॾी ख़ुशी हूंदी। सागर हनीफ़ बुर्दी, बुख हड़ताल मरण घड़ी ताईं जो अॻुवाण। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।